बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक चौथों गंजे टक्कर जो सैर। लफ्ज़ माना पिर पुटी पिरभात बाक पुटी फजर। पिरभात माना वॾी सुबुह, सुबुह सादिक अलल सुबुह। रंभाए याद करे बादाए मशगूल थी। महू मगन बेखबरी गहरी सोच। मत समझ अरूड़ बूझ इदराक ध्यान। निमी निवड़ी न्याज सां हलण झुकी हलण। नोची झुकी निवड़त निमाणाई। जलवो निज़ारो दीदार ॾेखाव चमको। खौज़ सोच वीचार गौर ध्यान। जंसार सिंगार ठाठ आराइश सजावट। गूनान गूं किस्में किस्में तरह तरह जुदा जुदा। मांदगी बेचैनी परेशानी मांदाई थकावट। उसाहट गुर्ज तलब सख्त उन ॾोघो प्यास। मुअत्तर खुशबूदार खुशबू वारो सुरहाण वारो। मानराण जुड़ जुड़ जो तैयार थियल मंडल रंगीन मंज़र। बोध मस्ती खुशी खुमार। सुरूर खुशी फ़रहत मौज मज़ो लुत्फ़। सात घड़ी पलक लम्हो। गलतान ॿुॾल ग़र्क़ मगन रुधल। लक वाट लांघो जबल जो रस्तो अणांगो लंघ। सांगो ख़ौफ़ ख़्याल ऊनो परवाह लिहाज़ वास्तो। जुॼी थकिजी पवण अरमान करण खेजी पवण। झुरी ग़म उल्को ॻणती ॻाराणो। झगमग चमको तजलो रौनक झरमर। ज़मरदी साओ सब्ज़ ज़मरद जहिड़ो साओ। मख़रूती टिकुंडी पिताई गजर वांगुरु गोल दोल। नफ़ीस नरम नाज़ुक लतीफ़ मुलायम। पलर मींहं जो पाणी जो तलाउ मींहं जो पाणी। पालोट उथल पाणीअ जी तुग़यानी पलट घणाई। नोसजां खाधो खाइण वापराइण ड्रॉ करण सैर थियण। मंडली महफ़िल कचहरी मेड़ जथो वजद बेख़ुदी सरमस्ती मौज जोश। मस्तान मस्ती खुमार नशो। रूए मुंहुं मुख चहिरो शिकिल सूरत। चिक गप चिकिड़ तिरकण पोसल। पूॼ घणो जजो जाम बेअंदाज़। अलिफ़ हेठियुनि सवालनि जा जवाब ॾियो। सवाल पहिरियों सैयद मीरा मोहम्मद शाह वारा जॾहिं गंजे टकर ते पहुता त छा महसूस कयूं? जवाब सैयद मीरा मोहम्मद शाह वारा जॾहिं गंजे टकर ते पहुता त महसूस कयूं त वाह जो अजब आलम नज़र आयो जंहिं डूंगर जूं सभु सोहबतूं भुलाए छॾियूं। पहिरियां ई त हिननि महसूस कयो त कंहिं आलम रूहानी में मलाइकनि महिमानी कई अथऊं या मौला महर करे जन्नत जो दीदार करायो आहे। पर सोच ऐं वीचार खां पोइ होश हवास हाज़िर थिया त भायूंसीं न ॿेली असीं साॻे गंजे टकर ते बीठा आहियूं जो अॻ में गंजो ऐं ठोड़ो नज़र ईंदो हो, पर हाणे बरसाति बरसी बहार लाइ गंजे गुलदार बणाए छॾियो आहे। मुंदाइतनि मींहनि जबल खे बहारी में आणे छॾियो आहे। छा हेठां छा खूह छा खॾ छा लक छा लांघो छा राह छा रंध सभु अहिड़ा त सरसब्ज़ ऐं शादाब थी नज़र आया ॼण कुदरत जी कंवार साई साड़ी पाइण जो इरादो कयो आहे ऐं ॼण कंहिं कारीगर उन्हनि खे सिंगारे बीहारियो हुजे। तरह तरह गुलनि लालनि हीरनि ऐं जाफ़रनि जी जोत जताई ते गाहनि जा क़िस्म एतिराड घणे घाणाटे में ई न अचनि। सवाल नंबर 2 गंजे टकर जो सैर सबक में गाहनि गुलनि ऐं वणनि जा जेके नाला आहिनि से लिखो। जवाब गंजे टकर जो सैर सबक में गाहनि गुलनि ऐं वणनि जा ई नाला आहिनि रामण रबोर
लुलु लंब मोठ मुखणी गम गंडेर गांगा कंडी कस्तूरी किरण लो बबुर मिया मंगा। सवाल नंबर 3 गंजे टकर ते धनारन कहिड़ा साज़ पे वॼाया। जवाब गंजे टकर ते धनारन मां कंहिं नड़ वॼायो, कंहिं बांसुरी, कंहिं टलियूं ऐं कंहिं चड़ा वेठे वॼाया। सवाल नंबर 4 गंजे टकर जो सैर सबक़ में अव्हांखे छा पसंदि आयो आहे। जवाब गंजे टकर जो सैर सबक़ में असांखे मंज़रकशी जेका कई वई आहे सा पसंदि आई आहे। हीअ सबक़ एतिरी त सुहिणी पहिराई में लिखियलु आहे जो इन खे पढ़ंदे उन मंज़र में माण्हू महूस थो वञे। बे हेठनि लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। प्रभात सुबुह सादिक अलल सुबुह, असांखे प्रभात महिल उथणु घुरिजे। गलतान ख़्यालनि में ग़र्क़, आमिर अलाए कहिड़नि ख़्यालनि में गलतान थी वियो आहे। उसाहट उञ पाणी जी तलब, गर्मीअ में घणो पंधु करण सां उसाहट महसूसु थींदी आहे। गूनागूं तरह तरह, थर में बरसाति पवण सां गूनागूं गुल ऐं गाह पैदा थियनि था। जगमग तजल्लो रौनक, बाग़ में गुलनि जी जगमग खे ॾिसी सुकून वठिजे थो। मत सम्झ ख़्याल, ख़ुदा ताला जंहिं बंदे खां नाराज़ थींदो आहे त उन जी मत खसे वठंदो आहे। मुअतर खुशबूदार, गुलाब जे गुल जी बूइ समूरे बाग़ खे मुअतर करे थी। पूज जाम घणा, थर में पूरी क़िस्मनि जा गुल थियनि था। जीम हेठि ॾिनल इस्लाहनि जी माना ॾेई जुमिलनि में कमु आणियो। निंड हराम करणु, निंड फिटाइणु, आराम फिटाइणु। मच्छरनि ॻोठण जी निंड हराम करे छॾी आहे। दिलि बहलाइणु, दिलि ख़ुशि करणु, विंदर करणु, दिलि राज़ी करणु। नजमुद्दीन पंहिंजी दिलि बहलाइण लाइ किताबु पढ़ंदो आहे। सर जो सांगो करणु, जान जी परवाह करणु, पाण बचाइणु। सर जो सांगो करणु मैदान जंग में मुमकिन न हूंदो आहे। अहिड़ी जाइ ते सर जो सांगो करणु घुरिजे जिते फ़साद बर्पा हुजे। मंडली मचाइणु, महफ़िल करणु, कचहरी करणु। ॿाहिरिया माण्हू अक्सर राति जो मंडली मचाईंदा आहिनि। नोशजान करणु, ड्रॉ करणु, सीर थियणु। सुबुह जो नाश्तो नोशजान करणु घुरिजे। हुश हुश करणु, हकिलण ॿकिरनि खे विराइण लाइ आवाज़ करणु। ॿकरार हुश हुश करे ॿकिरियुनि खे वापसि विराईंदा आहिनि। दाल हेठियल लफ़्ज़ आवाज़नि जहिड़ा ॿिया लफ़्ज़ आवाज़ लिखो। मिसाल हेड़नि जी हू हू, कांवनि जी कां कां, कबूतरनि जी कू कू, चतनि जी चे चे, ॿकिरियुनि जी ॿे ॿे, कोयल जी कू कू, कुकड़ियुनि जी कुड़ कुड़, मक्खियुनि जी भूं भूं, झिरकियुनि जी चीं चीं। हेठियनि लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। हराम, हिलाल, ड्रौ, बुख, ॾुख, सुख, हेठाहीं मथाहीं, अॻे पोइ, नरम, सख़्तु। वाह, हेठि ॾिनल मतन पढ़ी हेठि ॾिनल सुवालनि जा जवाब ॾियो। सियारे जे मौसम में एॾी त सर्दी भांइजे थो त ॿाहिरि निकिरण जो नालो ई न वठिजे। हींअर पखी आखिरनि में वेही ॾींहं खे अलविदा चवण लाइ आता आहिनि त माण्हू वरी राति काटण ऐं सर्दीअ खां बचण लाइ बाहि जा मच पिया ॿारनि। ॻोठ जे ओताकनि में बाहि जो मच पियो ॿरे ऐं हारी नारी सीउ खे भॼाइण जी कोशिश में रुधल आहिनि। सवाल नंबर 1 इबारत में कहिड़ी मौसम जो ज़िक्र थियल आहे। जवाब इबारत में सियारे जे मौसम जो ज़िक्र थियल आहे। सवाल नंबर 2 सियारे में बाहि जो मच छो ॿारिबो आहे। सियारे में बाहि जो मच सर्दीअ खां बचण लाइ ॿारिबो आहे। ज़े अव्हां लाइब्रेरी मां सिंध जे माॻनि ते लिखियल किताब पढ़ो ऐं उन्हनि तारीख़ी माॻनि जी अहमियत जे बारे में पंहिंजे क्लास जे साथी शागिर्दनि खे ॿुधायो। मकलीअ जो सैर। ठठे शहर में मकलीअ जो क़ब्रिस्तान आहे। चवनि था त मकली टकरी जे क़ब्रिस्तान में लखें इंसान मदफ़ून आहिनि, जन मां 1.25 लख बुज़ुर्ग वली हस्तियूं हिते आरामी आहिनि। मकली टकरी कीर्तर जबल जी हिकु शाख़ आहे। 1981 ईस्वीअ में रूनी सिक्को मकलीअ खे आलमी वरसो क़रार ॾिनो आहे। मकलीअ जी टकरीअ ते अब्दुल्ला शाह असाबी जी मज़ार मुबारक आहे।
उन खां अलावा ॼाम निज़ामुद्दीन समय दौलत दरिया ख़ान जी मज़ार मकड़ी ते आहे। दौलत दरिया ख़ान ॼाम निज़ामुद्दीन समय जो वज़ीर आज़म हो। दौलत दरिया ख़ान जो असुलु नालो क़बूलियो आहे। सिंध जी तारीख़ किसो ॼाम तमाची नूरी मोहाणी जो आहे। इन ॼाम तमाची जो मक़बरो मकली जे क़ब्रिस्तान में आहे। उहो मक़बरो शेख हमाद जमाली जी जामिया मस्जिद जे ओभर में आहे। मकलीअ ते मकली नालो हिकु ख़ुदा तरस ऐं पाक दामन औरत जे नाले पुठियां पियो। इन औरत जी मज़ार बि हिते आहे। सिंध जे मशहूरु आलमनि मखदूम मोहम्मद क़ासिम मखदूम मुइन ठटवी उर्फ़ मखदूम तारो ऐं मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह जूं मज़ारूं बि मकली जे क़ब्रिस्तान में आहिनि। सिंध जो नामवर सियासतदान शेख अब्दुल मजीद सिंधी ऐं मशहूरु मुहक़िक़ ऐं आलम पीर हसामुद्दीन राशिदी आख़िरी आरामगाह बि मकली जे क़ब्रिस्तान में आहे। हिन क़ब्रिस्तान में समन अरगूननि ऐं तुरखाननि जा केतिरा ई मक़बरा आहिनि। मिर्ज़ा ईसा ख़ान तुरखान जो मक़बरो बि हिन क़ब्रिस्तान में मौजूदु आहे। इन खां अलावा अलाए ॾे केतिरा तारीख़ जा गुमनाम सिपाही हिन क़ब्रिस्तान जे पेट में मदफ़ून आहिनि। सिंध जो मशहूरु किरदारु मुला लुट जो असुलु नालो अब्दुर्रहमान वलद अब्दुल गफ़ूर अब्बासी आहे। मीर अली शिरकानी लिखे थो त मुला वॾो मशाइख़ ऐं वली अकमल हो। जीअं त ख़ुशतबा हूंदो हो ऐं पंहिंजी हालत खे लिकाइण जे लाइ मज़े जहिड़ियूं ॻाल्हियूं ऐं चर्चा करे महफ़िलुनि खे रंगीन बणाईंदो हो। हिन दरवेश जी मज़ार मकली में मौजूदु आहे।